खंडियारवासी पटका बधण जी महारत रखंदड़ मीर हफीज़ मल्हार रोड हादसे में ज़ख़्मी हुजण जे बावजूदु सिंधी सक़ाफ़त खे जीआरण जे लाइ पटका ॿधंदो रहे थो। एकता जे ऐलान खां पोइ मीर हफीज़ मल्हार रोज़ानो पटका ॿधी नौजवाननि खे हिमथाईंदो रहे थो। संदसि चवणु आहे त सिंधी पटको सिंधी सक़ाफ़त जो अहम हिसो आहे, जंहिंखे पाइण खां पोइ माण्हू पाण खे सिंध जे रवायतुनि जो अमीन सम्झंदो आहे। मीर हफीज़ मल्हार जो चवणु आहे त कुझु वक़्तु अॻु संदसि मेजर एक्सीडेंट थियो हो, जंहिंखां पोइ संदसि ॿाहुनि में राडूं पियल आहिनि ऐं टंगुनि जो ऑपरेशन थियल आहे, पर सक़ाफ़त खे उजागर करण लाइ हू नौजवाननि खे पटका ठाहे ॾिए थो। कोशिश डिजिटल सां ॻाल्हाईंदे मीर हफीज़ मल्हार ऐं पटका ॿधाईंदड़ जो चवणु हो त तव्हां ॿुधायो त हीअ एकता ॾियारे खां पोइ तव्हां कहिड़ी तयारियूं कंदा हो ऐं पटको ॿधो था, ताज़ो तव्हांजो एक्सीडेंट बि थियो हो, पोइ बि तव्हां हीअ कमु कयो था, पटका ॿधो था? सर बिल्कुलु जीअं त सभिनि दोस्तनि खे ख़बर आहे, मुंहिंजो तमामु ख़तरनाक मेजर एक्सीडेंट थी पियो, जंहिं एक्सीडेंट सबबु मुंहिंजो ॿई ॿाहूं ऐं हिकिड़ी टंग ॾाढी फ्रैक्चर थी पियो, ॿई भॼी पियूं। हिन महिल बि मां बेड रेस्ट ते आहियां, मां अञा कमुकार ते न वियो आहियां। तंहिंखां अलावा असां सिंधी आहियूं, असांखे पंहिंजे सिंध सां कल्चर सां पंहिंजी तमामु मुहबत आहे। मां हिन महिल ताणी मायूस न थियो आहियां, काफ़ी दोस्त अचनि पिया, उन्हनि खे पटका वग़ैरह ठाहे पियो ॾियां, जेको बि आहे सॼो सिस्टम हले बि पियो। हिकिड़े पटके में केतिरो कपिड़ो लॻंदो आहे ऐं केतिरो टाइम लॻंदो आहे, केतिरी महिनत थींदी आहे? सर हिकिड़े पटके में सिंधी जेको पटको आहे असांखे ॿधण में त 5 मिंट लॻंदा आहिनि, हुन में 6 मीटर कपिड़ो इस्तेमालु थींदो आहे, 7 बि थींदो आहे, ठीकु आहे। ऐं जेके अॼुकल्ह डिज़ाइननि ते पटका इस्तेमालु थींदा आहिनि, उन्हनि में 14 मीटर 12 मीटर 10 मीटर लॻंदो आहे। उन में टाइम एतिरो लॻंदो आहे, कंहिं पटके में का डिज़ाइन ॾुखी आहे उनखे कलाकु लॻंदो आहे, को अहिड़ो पटको आहे जंहिंमें अधु कलाकु लॻंदो आहे, का वरी अहिड़ी डिज़ाइन हूंदी आहे जंहिंमें असांखे 20 मिंट 15 मिंट लॻंदा आहिनि। फरमाइश ते बि ठाराईंदा हुआ पटका? सर बिल्कुलु, नौजवान तमामु ख़्वाहिशूं ऐं तमामु फरमाइशूं कंदा आहिनि, डिज़ाइनियूं वग़ैरह खणी ईंदा आहिनि, असांखे चवंदा आहिनि, डिज़ाइन फ़ोटो वग़ैरह ॾेखारींदा आहिनि, असांखे इहा डिज़ाइन ठाहे ॾियो। बिल्कुलु असां उन नमूने सां सुहिणे नमूने सां असां उहा डिज़ाइन मुकमल नमूने सां तमामु प्यारी डिज़ाइन जेकी बि हूंदी आहे, असां उन्हनि दोस्तनि खे ठाहे करे ऐं उन्हनि जी दिलि ख़ुशि कंदा आहियूं। एकता जे हवाले सां तव्हां कहिड़ियूं तयारियूं कयूं हुननि? एकता जे हवाले सां असांजी हर साल जीअं हिन साल बि भरपूर नमूने सां तयारी आहे। जीअं हर साल जीअं असांखे इहा सिंध सक़ाफ़त वारो ॾींहुं असांजो ईद जो ॾींहुं हूंदो आहे, असां हर नमूने सां भरपूर नमूने सां जोश ऐं जज़्बे सां रैलियूं कढंदा आहियूं, प्रोग्राम थींदा आहिनि, मच कचहरियूं थींदियूं आहिनि, जेके प्रोग्राम थींदा आहियूं असां भरपूर। तव्हां रोड हादसे में ज़ख़्मी थिया हो, घर में वेठा हो हिकिड़े हंधि, त पोइ घर में देसी खाधा तयारु करे इहो एकता ॾियारो मल्हाईंदो, ॿाहिरि त न निकिरी सघंदो तव्हां? सर बिल्कुलु, काफ़ी दोस्त आहिनि, जीअं ईद ते दोस्त ईंदा आहिनि, ईद मिलण, इन ईद सक़ाफ़त ॾियारे ते काफ़ी सारा मुंहिंजा दोस्त ईंदा ऐं पटका वग़ैरह ठाहींदासीं, हिते प्रोग्राम जेको बि आहे हिते कंदासीं, देसी खाधा थी विया, देसी जेके बि शयूं थियूं, इनशा भरपूर नमूने सां घर में ई असां मल्हाईंदासीं, बैठक ते वेही करे दोस्तनि खे घुराए उते असां प्रमोट कंदासीं। पंहिंजो सक़ाफ़त खे जीआरण जे लाइ जेके तव्हां पटका ठाहियो था, छा महसूसु कंदा हो? सर महसूसु इहो कंदा आहियूं त असांखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे, मायूस कॾहिं कोन थियो आहियां मां, सिंध जी ख़िदमत कंदो आहियां, सिंध दोस्तनि जी, जेको मूंखे अलाह साईं ॾात ॾिनी आहे हुनर ॾिनो आहे, इनशा मां वंडींदो आहियां, दोस्तनि खे ॾींदो आहियां, पटका वग़ैरह ठाहींदो आहियां, कॾहिं मायूस न थियो आहियां, कॾहिं परेशान न थियो आहियां। एतिरे क़दुरु जो मुंहिंजो मेजर एक्सीडेंट थियल आहे, हिन महिल ॿाहुनि में थोरो घणो सूरु रहंदो आहे, टंगुनि में बीह वञा कोन थो सघां, वॉक बि नथो करे सघां, पोइ बि दोस्त जेके ईंदा आहिनि दर खड़काईंदा आहिनि, उन्हनि खे ठाहे ॾींदो आहियां। सिंध सरकार खां तव्हांजी सार लहंदी आहे तव्हां सक़ाफ़त खे जीआरण जे लाइ? हेॾो कमु कयो था पिया, हिते पटका ॿधो था पिया, ऐं हिन वक़्तु तव्हां रोड हादसे में ज़ख़्मी थिया हो, त सिंध सरकार जा कंहिं तव्हांजे इंतिज़ामिया अमलदार तव्हांजी सार लधी आहे? सर सिंध सरकार या कंहिं बि इंतिज़ामिया कंहिं बि मतिलबु माना कंहिं बि नमूने जी का बि मदद न कई वई आहे, छो जो असां पंहिंजे ख़र्च ते अलाह ॾिनो आहे, शुक्र आहे, बसि सॼो सिस्टम हले थो पियो, ऐं पंहिंजी त सिंधी आहियूं, असांखे सिंध सां तमामु ॾाढो मतिलबु प्यारु आहे, सो उन हिसाब सां हलूं पिया। बाक़ी हाणे का बि इतनी सरकार का बि असांजी ख़िदमत या का अहिड़ी माली मदद न कई आहे। ऐं जेको तव्हां पटको ठाहियो था, पोइ जेके पटको ठाहिराइणु अचनि था पिया, उन्हनि खां को मुआवज़ो वग़ैरह वठंदा हो या के पैसा वग़ैरह वठंदा हो? तमामु ॾाढो तव्हां सुठो सुवालु कयो आहे। मुआवज़ो वग़ैरह मां न वठंदो आहियां, जेके बि ईंदा आहिनि, ईअं न आहे त सिर्फ़ु सिंधी कल्चर डे में मां इहो कमु कयां, काफ़ी सारा शादियुनि में घोट बि ईंदा आहिनि, तमामु घोट ईंदा आहिनि, कुझु अहिड़ा दोस्त ईंदा आहिनि जंहिंखे प्रोग्राम थींदा आहिनि, उन्हनि खे हिक ॿिए खे गिफ्टियूं कंदा आहिनि, उहे बि मूं वटि ईंदा आहिनि, उन्हनि खे मां ठाहे ॾींदो आहियां। कल्चर डे त खणी साल में हिकिड़ो ॾींहुं थो अचे,
पर सॼो साल मुंहिंजो कमु हलंदो आहे, मां ठाहे ॾींदो आहियां, को बि वज़ीफ़ो न वठंदो आहियां। बाक़ी मिठाईअ तौरु दोस्त काफ़ी अहिड़ा ईंदा आहिनि जेके मतिलबु माना मूंखे ॾींदा आहिनि पंहिंजी मोहबत सां, पर ओतिरो बि न वठंदो आहियां, कोशिशि कंदो आहियां मां न वठंदो आहियां। सिंध वासियुनि खे कहिड़ो मैसेज ॾींदव त 7 डिसंबर ते एकता ॾियारो कीअं मल्हाइनि? इहो ई मैसेज ॾींदोमांव, जिथे बि रहनि था सिंधी क़ौम, ॿाहिरि देश ते रहनि था, जंग जहर में जिथे बि रहनि था, किथे बि रहनि था, मुंहिंजो इहो ई मैसेज आहे त पंहिंजी सिंध सकाफ़त सां मोहबत कयो, किथे बि हुजो, जोश जज़्बे सां मल्हायो। नंढड़ा ॿार ॾाढो प्यारा तयारु थींदा आहिनि, ऐं पाण बि मतिलबु सिंधी कल्चर खे प्रमोट कयो। सिंधियूं टोपियूं, अजरक, पटका ऐं घरनि में देसी खाधा तयारु करायो, ऐं साईं जन मच कचेरियूं लॻायो, ऐं पाण में मोहबत कयो। पाण में मोहबत करे मच कचेरियूं हणी उते पाण दोस्त सभु गॾु थींदो, उते पाण में वेहंदो, कचेरियूं कंदो, ॻाल्हि ॿोल्हि थींदी। इहा असांजो कल्चर आहे, इहा असांजी सिंधी जी सकाफ़त आहे। अॼुकल्ह मोबाइल जो दौरु अची वियो आहे, जंहिं ग़लति कमु इस्तेमालु थी विया आहिनि, माण्हू हिक ॿिए खे टाइम नथा ॾियनि, पंज दोस्त नफ़रतूं वधियूं आहिनि, जहिड़ा झटा ॿियूं टियूं जेके बि आहिनि, इहे ख़तमु करे एकता ॾियार ते नफ़रतूं ख़तमु कनि। बिल्कुलु बिल्कुलु, इहो ईद जे ॾींहुं वांगुरु असांजो इहो ईद आहे। असां जेके बि नफ़रतूं आहिनि सिंधी भाइरनि में, जेके बि आहिनि, पाण में इहे नफ़रतूं ख़तमु करे। तव्हां रोज़ पटका ठहराईंदा हुआ हफ़ीज़ मल्हा खां, हिन दफ़े रोड हादसे में हफ़ीज़ ज़ख़्मी थियो आहे, घणा पटका ठहिराया अथव एकता जे हवाले सां, ऐं हफ़ीज़ तव्हां खां पैसा वग़ैरह वठंदो आहे हिन जो मुआवज़ो या ईअं ठाहे ॾींदो आहे? सर हे मुआवज़ो वग़ैरह असां खां त कॾहिं न वरितो आहे, ऐं हिन खां असां पटका जेके आहिनि दिहाड़ीअ में जे हिसाब सां असां 5, 8 या 10 बि पर डे जे हिसाब सां असां हिन खां ठहिराए वेंदा आहियूं। ऐं माशाल्लाह असांखे सुठो रिस्पांस बि ॾींदो आहे, ऐं जहिड़े तरीक़े सां असां हिनखे चवंदा आहियूं त अहिड़े तरीक़े सां असांखे हिन डिज़ाइन में पटको खपे, त उन ई डिज़ाइन में असांखे ॿधी ॾींदो आहे, ऐं तमामु घणो ख़ुशि कंदो आहे। माशाल्लाह अल्लाह पाक हिन खे सिहत ॾिए, ऐं अहिड़ी हालति में बि माना असांखे कॾहिं बि हिन मायूस थियणु न ॾिनो आहे त अॼु मुंहिंजी टंग या मुंहिंजूं ॿाहूं माना डैमेज हुजण बावजूद बि माना मां नथो ॿधां पटको या अहिड़ो कुझु इन असांखे न चयो आहे, न ई वरी असांखे को अहिड़ी का ॻाल्हि कई आहे। बाक़ी असां अफ़सोस शुदा हूंदा आहियूं, छो त भाउ असांजो माना अहिड़ी हालति में बि माना असांखे जवाबु नथो ॾिए, ऐं सिंध सां एतिरी मोहबत रखे थो जो माशाल्लाह अहिड़ी हालति में बि माना असांखे पटकनि सां ऐं अहिड़े तरीक़नि सां असांखे संभालींदो आहे जो माशाल्लाह असां ख़ुशि थी वेंदा आहियूं। ऐं सरकार का हफ़ीज़ जी माली सहायता कंदी आहे न कंदी आहे, छो त सकाफ़त खे जीआरण लाइ भरपूर किरदारु अदा करे थो पियो, त हिन वक़्त ते सिंध सरकार हफ़ीज़ जी का सार लधी आहे न? सर हिन जी का बि अहिड़ी का ख़ासि सार संभाल न लधी आहे, ऐं सिंध गवर्नमेंट त अहिड़नि भाइरनि जी मदद करे। हफ़ीज़ मल्हा पटका ॿधंदा, रोज़ घणा पटका ठहराईंदा, छा था महसूस कयो एकता ॾे? खे उजागर करण लाइ जेको आहे न, हिन वॾे मां वॾी महिनत कई आहे। केतिरा पटका तव्हां हफ़ीज़ खां ठहराईंदा आहियो? साईं तक़रीबन जेको आहे न, घटि मां घटि 100 पटको ॿधंदो आहे। एकता ॾींहुं कीअं तयारियूं कईंदव एकता ॾियारे जे हवाले सां? ज़बरदस्त तयारियूं कयूं आहिनि, जीअं रैलियूं निकिरंदियूं आहिनि हर साल वांगुरु। असां मीडिया जा बि शुक्रगुज़ार आहियूं, जेका हर चकर रैली कढे सिंधी हुजण जो सबूत असां ॾींदा आहियूं। सदाईं रैलियूं कढे झूमंदा आहियूं, जीअं वॾे मां वॾो ॾींहुं हूंदो आहे न ईद जो, ईअं असां करे मल्हाईंदा। सिंध सरकार खे घुर्जे त मीर हफ़ीज़ मल्हा जी सहायता करे संदसि हिमत अफ़ज़ाई कई वञे, जीअं हू सिंध जी सकाफ़त खे वधीक उजागर करे सघे। कैमरामैन ज़ुबैर अब्बासी सां गॾु इल्ताफ़ सोलंकी, कोशिश डिजिटल कंडियारो।